सबका पहिरीं जेके भी मेहमान हिते मौजूद आहिनि उन्हनि सभिनीनि खे मार्वल मुल्क जी तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद ऐं मां इलाही ख़ुशनसीब आहियां ऐं मां बाबा पंहिंजी फ़क़ीर हिते मौजूद आहिनि उन्हनि खां इजाज़त वठंदमि। बाबा जी बि असांजो हाल आहे ऐं माशाल्लाह तमामु सीनियर आर्टिस्ट तमामु सुरीला सिंगर हिते ॻाए विया आहिनि रजब फ़क़ीर माशाल्लाह। और सूफी बोलाइन मुर्शद रोहल फकीर साहब। अंदर कलमा कुल कुल करिदा इश्क पढ़ाया कलमा चौदह तबक कलमे दे अंदर कुरान किताब इल्म काने कप की कलम बनावण लिखना सकन कलमा बाहुई हो कलमा मैनू पीर पढ़ाया जरा न रहियो कहूँ ओ साहिब लगी ओ साहिब लगी दा प्यारा ओ मुर्शिदी लगी दा प्यारा ऐसा फकीरा साहिब लगी दा प्यारा।
ऐसा